औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं इनायत अली मलिक। जीअं त असां SST जे हिसाब सां सिंधी पढ़ूं पिया ऐं हीअ आहे पार्ट 3 वीडियो। जीअं त जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो। असां अचूं था डायरेक्ट टॉपिक ते। अचूं था सवाल नंबर पहिरीं ते। सभ खां पहिरियों सवाल आहे, हवा जे साम्हूं किताब जो शाइर केरु आहे? ठीकु आहे। हाणे चए थो हवा जे साम्हूं जेको किताबु आहे, ठीकु आहे, इन जो शाइर केरु आहे? त इन जो शाइर आहे इमदाद हुसैनी। इमदाद हुसैनी इन जो शाइर आहे। अचूं था इमदाद हुसैनी जा कुझु ॿिया बि किताब लिखियल आहिनि, थोरो उनखे पढ़ूं। इन जो हिकिड़ो जीअं कहाणियुनि जा किताब हिन जा अथसि, कहाणियुनि जा हिन जेकियूं कहाणियूं जेके लिखियूं हुयूं उन में सावल जे नाले सां किताब अथसि उहे, ठीकु आहे। हूअ इहो बि इमदाद हुसैनी जो किताबु आहे। इन खां अलावा शहर, इहो बि इन जो किताबु आहे। करणी, झेड़ू पल, इहो बि इन जो किताबु आहे। ॿियो धूप किरण, हीअ इन जो इम्पोर्टेंट किताबु आहे धूप किरण, जेको उर्दू में आहे। इहो बि कंहिंजो आहे? इहो बि इमदाद हुसैनी जो किताबु आहे। ठीकु आहे। सवाल नंबर पहिरें जो ऑप्शन नंबर सी सही आहे, इमदाद हुसैनी। सवाल नंबर ॿियों आहे, तनवीर अब्बासीअ जे शाइरीअ जो किताबु कहिड़ो आहे? हाणे तनवीर अब्बासी जेको उनजो जेको शाइरी जो किताबु आहे, हीअ धरती, हीअ धरती कंहिंजो आहे? तनवीर अब्बासी जो शाइरी जो किताबु आहे। अहिड़ी तरह हवा जे साम्हूं मथे तव्हांखे पढ़ायमि, हवा जे साम्हूं कंहिंजो किताबु आहे? इमदाद हुसैनी जो आहे। ठीकु आहे। ऐं लाट जेको आहे इहो वरी कंहिंजो किताबु आहे? इहो वरी शम्सुल हैदरी जो किताबु आहे। लाट जेको किताबु आहे हीअ शम्सुल हैदरी जो किताबु आहे। इहो तव्हां यादि करे छॾियो, शम्सुल हैदरी, इहो छा आहे? लाट इन जो किताबु आहे। हीअ तव्हांखे मां ॿुधायमि हवा जे साम्हूं, इहो कंहिंजो किताबु आहे? इमदाद हुसैनी जो। ऐं हीअ धरती, इहो कंहिंजो आहे? तनवीर अब्बासी जो किताबु आहे। अचूं था सवाल नंबर 3 ते। नावल ज़ीनत खे ड्रामे रूप ॾिनो कंहिं? ठीकु आहे। कंहिं नावल ज़ीनत खे ड्रामे जो रूप ॾिनो? त उहो जो उनजो जेको सही ऑप्शन आहे शम्सुल हैदरी जेको आहे न, इन ई ड्रामे खे जेको आहे न, नावल ड्रामे खे ज़ीनत ड्रामे खे नावल जो ऐं ड्रामे जो रूप ॾिनो। ऐं शम्सुल हैदरी जो मां तव्हांखे हिते ॿुधायांव, लाट जेको किताबु आहे शाइरी जो, उहो बि कंहिंजो आहे? शम्सुल हैदरी जो आहे। अहिड़ी तरह सवाल नंबर 4 आहे, दरिया शाह कंहिंजो नज़म लिखियलु आहे? दरिया शाह कंहिंजो नज़म लिखियलु आहे? त उहो आहे हैदर बख्श जतोई जो। दरिया शाह जेको आहे उहो हैदर बख्श जतोई जो। अचूं त सवाल नंबर 6 आहे, उहे लफ़्ज़ जेके लिखत में हिकु जहिड़ा हुजनि पर उन जी माना अलॻि अलॻि हुजे त उनखे छा चइबो आहे? त इन जो सिंपल जो जवाबु आहे तजनीस ताम। ठीकु आहे। हाणे अचूं था टई पढ़ूं था, तजनीस ताम ऐं तजनीस नाक़िस ऐं तजनीस हर्फ़ी छा हूंदो आहे। हाणे तजनीस ताम जो मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम सां ॿुधाईंदुसि। हाणे चए थो उहे लफ़्ज़ जेके माना में जंहिंजी माना फ़र्क़ु हुजे, जेको आहे। अचूं था तजनीस ताम ते, जीअं लिखियलु आहे हिते चवण थो चाहे, वार छोड़े जे मोते तूं वार करीं, वार छोड़े जे मोते तूं वार करीं, ख़ुशि थियां जे हज़ार वार करीं। ठीकु आहे। तमामु इंट्रस्टिंग लाइन आहे न, वार छोड़े जे मोते तूं वार करीं, ख़ुशि थियां जे हज़ार वार करीं। हाणे हिते वार चवण थो चाहे जेकी उन माईअ जा, औरत जा, इहे छा वार आहिनि जेके उन वारनि खे चवण थो चाहे। हिते वार माना हुनखे ज़ख़्म पहुचाइण जी, तकलीफ़ ॾियणु का शइ चवण थो चाहे त उनजे लाइ। ऐं हिते बि वार करी, ज़ख़्म का शइ हणी त उनखे वार चइबो आहे। त हाणे ॾिसो लफ़्ज़ टई साॻा आहिनि पर माना डिफरेंट आहे। लफ़्ज़ टई साॻा आहिनि, वार हिते बि आहे, वार हिते बि आहे, वार हिते बि आहे, त फ़र्क़ु छाजो उनजो माना जो हो। त इन जे करे चए थो उहे लफ़्ज़ जेके लिखत में हिकु जहिड़ा हुजनि पर उन्हनि जी माना अलॻि अलॻि हुजे त उनखे छा चइबो आहे? उनखे चइबो आहे तजनीस ताम। हाणे ॿियो वरी छा आहे तजनीस नाक़िस, इहो छा हूंदो आहे? तजनीस नाक़िस में जॾहिं ज़ेरनि ज़बरनि जो फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे जेकर हिते वार थी वियो न, जेकॾहिं ॿिए हंधि लिखियलु हुजे वार, रेपिश र, ठीकु आहे, त हाणे ज़ेर ज़बरनि जो फ़र्क़ु थी वियो। जिथे लफ़्ज़नि जी ज़ेर ज़बर में फ़र्क़ु हुजे उनखे चइबो आहे तजनीस नाक़िस। ऐं तजनीस हर्फ़ी छा खे चइबो आहे? जॾहिं का शइ लिखूं, को कहाणी या का शइ लिखूं त उन में जेको पहिरियों अख़र आहे न, उनजो पहिरियों अख़र
जीअं काफ़ हुजे, हिते बि काफ़ हुजे, हिन लफ़्ज़ में बि काफ़ हुजे, हिन लफ़्ज़ में बि काफ़ हुजे, हिन लफ़्ज़ में काफ़ हुजे, माना जेके टे लफ़्ज़ आहिनि टिनी में काफ़ हुजे त इहो छा थियो तजनीस हरफ़ी, माना उन जो पहिरियों अखर लफ़्ज़ जो पहिरियां अखर साॻा हुजनि त उनखे छा चइबो आहे तजनीस हरफ़। त उमेदु आहे टई मूंखे तव्हांखे सम्झ में आया हूंदा। तजनीस ताम छा हूंदो आहे त लिखत में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि पर माना अलॻि हूंदा आहिनि, जीअं मां वाह अर, ठीकु आहे। तजनीस नाक़ छा हूंदो आहे त उन में लफ़्ज़ बि साॻा हूंदा आहिनि पर उन में इहो हूंदो आहे त ज़ेर ज़बरुनि जो फ़र्क़ु हूंदो आहे। तजनीस हरफ़ छा हूंदो आहे जॾहिं लफ़्ज़ जो पहिरियों अखर साॻियो हूंदो आहे, उनखे तजनीस हरफ़, ठीकु आहे। तजनीस ताम, तजनीस नाक़िस ऐं तजनीस हरफ़ी तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अचूं था सवाल नंबर 6, पखड़ा ऐं पंवर कंहिंजो शाइरी जो किताबु आहे त इहो आहे अब्दुल करीम गदई जो आहे। हीउ कंहिंजो आहे अब्दुल करीम गदई जो आहे। अहिड़ी तरह सां ॿिया बि जा अब्दुल करीम गदई जा जेकॾहिं असां पढ़ूं, जीअं इन खां अलावा साणीअ जा सूर, साणीअ जा सूर, इहो बि अब्दुल करीम गदई जो आहे। इन खां पोइ पैमाने ते पैमानो, पैमाने ते पैमानो, इहो बि अब्दुल करीम गदई जो ई आहे, ठीकु आहे। त पखड़ा ऐं पंवर कंहिंजो किताबु आहे अब्दुल करीम गदई जो, जो ऑप्शन नंबर बी सही आहे। सवाल नंबर लास्ट आहे, संदसि नाले ते शमसुल उलमा क़ाइमु थियल आहे, उहो केरु आहे जंहिंजे नाले ते शमसुल आहे त उहो आहे दाऊद पोटो, ठीकु आहे। इहो आहे दाऊद पोटो, हिन जॻह छा लिखंदो आहे शमसुल उलमा दाऊद पोटो। हाणे तव्हां जेकॾहिं किताब में ॾिसंदो 9वीं यार में त उनजे में जेको पहिरियों टाइटल ॾिनल हूंदो आहे त हर कंहिं शहर जो टाइटल ॾिनल हूंदो आहे, उन टाइटल में हिन जो जेको आहे न हुनखे जेको आहे दाऊद पोटो लिखियलु आहे। उमेदु आहे तव्हांखे जेको लेक्चर पसंदि आयो हूंदो, जेकॾहिं पसंदि आयो आहे त लाइक शेयर ऐं कमेंट कयो, ईअं अञा वधीक तव्हांखे सुठियूं माना वीडियो ठाहींदुसि। तव्हांजी महिरबानी।